चांड्रो की मुझो अंदर साड़े छड़ियो आहे। मुझे ख्वाब में भी कोन सोचो तो मुझो पटको लाहे धूड़ करे छड़ींदी। मां मञा थी त चांडोके का खता थी वई आहे, पर उनखे एडी वडी सजा न ॾियो, उनखे अंधे खूह में न उछलायो। बाबा साईं, मां आदि चांडोकी सां वाइदो करे चुको आहियां त कंहिं बि सूरत में माण्हू जो निकाह शेरो सां न थियण ॾींदुसि। मल्हार तू खामोश रह। चांड्रो की मुझी धी आहे, तू केर थींदो आई मुझे फैसलनि में दखल ॾियण वारो? छा मां पंहिंजी भेण खे ईअं मरण लाइ छॾे ॾियां? खान बहादुर सां इनकार त खुदकशी जे बराबर आहे न। वो कंहिं बि सूरत में संग फेरण कोन ॾींदो। शहरोज खान जो चांड्रो की जिद बणजी चुकी आहे। खान बहादुर पंहिंजे पुट खे असांजे साम्हूं कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। बाबा साईं, जेकॾहिं इहो शेरोज खान जहिड़ो ई न हुजे त पोइ? खबरदार मल्हार, अहिड़ी का बि हरकत न कजां। जज्बात में अची करे का अहिड़ी तहिड़ी हरकत करे वेठो तो समझ ज़िलज़िलो अची वेंदो। महरो संभाल पंहिंजे पुट खे। रब जो वास्तो अथई मल्हार पुट, असीं शरीफ़ माण्हू आहियूं, मथां वञी डूंगरनि सां मथो अटकायो अथई।